नाज़रीन, टंडो गुलाम हैदर वेझो ॻोठ सवाली डिंगड़ू में बरसात सबब केतराई घर किरी पट पइजी विया आहिनि। केतराई मरीज़ इलाज मुआलजी लाइ परेशान आहिनि। उन हवाले सां टंडे गुलाम हैदर खां ॾिसूं था ज़ुबैर अली जगसी जी रिपोर्ट। यूनियन काउंसिल धंधो जे ॻोठ सवाली डंगड़ो में मौजूद आहियूं, जेको हिन बरसात सबब हिन ॻोठ जा केतिरा ई घर किरी पिया आहिनि ऐं हिन ॻोठ में केतिरा ई माण्हू बीमार आहिनि ऐं हिननि ग़रीबनि जी अञा ताईं कंहिं बि सार संभाल न लधी आहे। अचो त हिननि सां ॻाल्हि ॿोल कयो, हिन जो वधीक छा ॾिठो पियो आहे, को हली असां वटि कोन आयो आहे। असीं अपील था करियूं सिंध हुकूमत खे त असांजी माली मदद कई वञे, या टेंट ॾिनो वञे, या राशन ॾिनो वञे। बीमारीअ जो असांखे इमदाद ॾियणु घुरिजे। असीं मिसकीन ग़रीब आहियूं, जंहिंजी का शइ असां छॾी कोन्हे, नथी खाए नथी पीए, यकी यकी पई आहे। असां वटि एतिरो पैसो न आहे जे असीं पंहिंजो पेट में अन्न वठी खाऊं। कोई असांजी सार संभाले लहंदो आहे। इलेक्शन जे टाइम थियो आहे, हाणे वोटनि जे लाइ दौड़ लाइ घुमनि, उहा ॻाल्हि आहे। असांजे घर ॻोठ लाइ आया ई कोन्हे त ॿुढा आयो, बता आयो, राशन पाणी मिलियो या न मिलियो। असां सिंध गवर्नमेंट खां अपील था करियूं त असांजी मदद कई वञे। कैमरामैन फैसल समूह सां गॾु ज़ुबैर अली जगसी, धरती टीवी।